हिते आगाह कयूं अहम ख़बर है। वज़ीर आज़म इमरान ख़ान 4 ॾींहनि जे दौरे ते चीन रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म चीन जे सदर ऐं हममनसब सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म जो गॾियल क़ौमुनि जे जनरल सेक्रेटरी समेत ॿियनि सां बि मुलाक़ातूं रिथियल आहिनि। अहम ख़बर आहे, तव्हां खे पिया वज़ीर आज़म इमरान ख़ान 4 ॾींहनि जे दौरे ते अॼु चीन रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म चीन जे सदर ऐं हममनसब सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म जो गॾियल क़ौमुनि जे जनरल सेक्रेटरी समेत ॿियनि सां बि मुलाक़ातूं रिथियल आहिनि। तव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया, वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु 4 ॾींहनि जे दौरे ते चीन रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म चीन जे सदर ऐं हममनसब सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म जो गॾियल क़ौमुनि जे जनरल सेक्रेटरी समेत ॿियनि सां बि मुलाक़ातूं रिथियल आहिनि। तव्हां खे आगाह कयूं पिया, अहम ख़बर आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान 4 ॾींहनि जे दौरे ते चीन रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म चीन जे सदर ऐं हममनसब सां मुलाक़ातूं कंदो। तव्हां खे आगाह कंदा हलूं, वज़ीर आज़म जो गॾियल क़ौमुनि जे जनरल सेक्रेटरी समेत ॿियनि सां मुलाक़ातूं रिथियल आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान 4 ॾींहनि जे दौरे ते चीन रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म चीन जे सदर ऐं हममनसब सां मुलाक़ात कंदो। तव्हां खे ॿुधाईंदा हलूं, वज़ीर आज़म जो गॾियल क़ौमुनि जे जनरल सेक्रेटरी समेत ॿियनि सां बि मुलाक़ातूं रिथियल आहिनि। तफ़सील वठंदासीं इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान, आगाह कजो, वज़ीर आज़म अॼु 4 ॾींहनि जे दौरे ते चीन रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म सां कहिड़ा वज़ीर चीन जे दौरे ते विया आहिनि? वज़ीर आज़म इमरान ख़ान चीन जे 3 ॾींहनि जे आम दौरे ते रवानो थी वियो आहे। वज़ीर सां आला सतही वफ़द जे दौरे में शामिल आहे, जंहिंमें जेको नाने वारो वफ़ाक़ी वज़ीर आहे शौकत तरीन ऐं परदेही वज़ीर शामूद कुरैशी ऐं मनसूबा बंदी जो वज़ीर असद उमर, फवाद चौधरी ऐं क़ौमी सलामती बाबति जो सलाहकार आहे डॉक्टर मुईद यूसुफ ऐं वापार वारो वज़ीर जेको सलाहकार आहे रज़ाक दाऊद ऐं उन सां गॾु जेके ॿिया आला मुदार शामिल आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चीन जे 3 ॾींहनि जे दौरे ते चीन जी आला क़यादत जे ख़ासि दावत ते रवानो थियो आहे, जिते उते हू फरमाए ओलंपिक्स ताईं तक़रीब में शिरकत कंदो। उन सां गॾोगॾु चीन जी आला क़यादत सां CPEC ऐं ॿियनि जेके जेके दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं कंदो ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ते बि ॻाल्हियूं थींदियूं ऐं याददाश्तनि ते सयूं कयूं वेंदियूं। ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।